हुआ ये असल लगे ये दूसरे पानी में आया था समझ गाल में पानी जो बंद थी और बना काढ़ो किए थे पानी में चलो तो ये करे कि कुछ कोने को जहर जरी इतनी हुई है वो आने को भगाओ जहर जरी इतनी वो तक जाओ सारी भैया कि जोई भाई नहीं जाओ यो कुछ कोने या जरी हुई में वो घर में है भी जो भैया वो कौन तो मरे दिलो भी घी रहा तो ने वो भी लगा कान मार के खाओ साहब ओ मुझे साहब घर में ना राशन भी कोने आई राशन भी कोने हां जो तो पंजोरी तो मासा जो राशन बोरा है वो कार जो ने साहब ताम छा मतलब तो मां राशन खाई दी वजह सा जे करने तवा के मुंह पे एतबार ना है तो मां नौकरी छड़ी दी वना नहीं नौकरी न छड़े राशन कोड़ में पे बोरा है ए पैसा को पैसा छड़े मां बोरा है ना हाने जो हाने 8 रुपया को मासे वाली कोने तू को नौकरी न छड़ जाए हां अरे सही है ये अरे कि तू बना बाकी को बोरा है छड़ जाए मां राशन बोरा है ठीक है अब को मां बना हां बोलिए मेरे अंधो है हां किसी कौन तो पियो सजोरी ने पबजी गेम में लॻो पियो आई न कॉलेज तो वञी न घर में पढ़ी तो पियो पबजी जो मज़ो ही विञाए छॾी अफ़सोस आहे मूंखे जॾहिं को इहा पबजी पाकिस्तान में आई आहे असांजे नौजवान जो दिमाग़ ही ख़राब थी वियो आहे अफ़सोस न कर मुंहिंजा भाउ अॼु जो दौर मटिजी हिन दौर में फेसबुक व्हाट्सएप टिकटॉक ऐं पबजी खेॾण लाइ मिलंदा ईअं नथो चवे त इंसान मटिजी वियो आहे अगरि नंढा हूंदा हुआसीं त ॻोठ ॾिसंदा हुआसीं सुबुह जो वालदेन उथी पंहिंजे नंढनि ॿारनि खे सीपारो सीने सां लाइ ऐं नौजवाननि खे मस्जिद मोकिलींदा हुया ऐं अॼु जा नौजवान ऐं अॼु जा वालदेन इहा हथ सां मोबाइल वठी ॾियनि था पिया पोइ इहा पबजी गेम ऐं सॼी राति घिटियुनि में वेठा फ़ोन ते ॻाल्हाईंदा अॼुकल्ह जी टेक्नोलॉजी वधी वई आहे मुंहिंजा भाउ वॾे थियण लाइ वॾी सोच रखो वॾी सोच अरे न आहे सोच जी ज़रूरत जी जेका पंहिंजे मज़हब ऐं तहज़ीब खां हटाए तॾहिं त मुंहिंजो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भाई चयो आहे त इन पर न ईमान जो कल में गो को ठाहे मुंह में शैतान हल त हाणे त हल अदा तू सही मां ग़लति मां वञे त पबजी खेॾां हाणे वञ सॼो मुंहिंजो मूड ई ख़राबु करे छॾियो सिद्धि मूंखां हेठि मथे थी वरी मां यादि कयां दुनिया सब दरिया खो तारो तेरे हिकड़ी लहर लोभ जी ॿियो आतिश जो अढ़ाव जिन रिझायो अल्लाह खे से तरी वया हुन तार मां वाह लैला जहिड़ी तरह तो मूंखां लतीफ़ सिंह जो किताब वठी इन मां शेर पढ़ियो त इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं पढ़ियल लिखियल आहीं पोइ तूं ही घर में कमु छो थी करी साहिब तव्हांखे त ख़बर आहे आउं हिकु छोकिरी आहियां ऐं असांजे हिन पापी समाज में कंहिं छोकिरी खे नौकरियुनि ते नाहे रखो जेकॾहिं किथे नौकरी मिली बि वञे न त हुनजी इज़त खे ख़राबु करण में देरि इलाही कंदा हिन करे केतिरियूं छोकिरियूं ख़ुदकुशियूं करे छॾंदियूं आहिनि हयाओ इज़त घराणे जी छोकिरी इन करे घर में नौकरी थी कयां घर में इज़त भी महफूज़ हूंदी आहे ऐं के ॻाल्हि जो फिकर बि न हूंदो वाह वाह तूं त वॾी बहादुर आहीं ऐं वॾे होशियार छोकिरी जेकॾहिं बुरो न मञो त हीअ किताब मां पाण वटि रखी सघां हाँ हाँ तूं हीअ किताब पाण वटि रख अगरि तोखे कोई बि कुझु खपे त मूं वटि किताब खोले कर ठीकु आहे बिस्मिल्लाह बाबा मां के कुछ करे कोंदो वाड़ा अमीर दक्षा ए तहान वाली की बुंदी तो अदा
अब्दुल जब्बार जिस तरह ये तालीम का पीर न गया मौजूद नहीं तो थी ना हाय ना सही बात ओके हिंदुस्तान में के अल्लाह दी नमो हे मैं तो कहीं नहीं हूं गोरा तो नौकरन के शुरू करे तू के टुक्का जी रिल ते वे आज बंदी किए पे आज ये बता यार ये लड़का मां तुझे वडो भाया तू भी यो न साल त तू भी का एड़ी थी जो पिया जेका घरा भजी भैया हां चलो भाई घणा दफा चले हो भाई त दिए के न पढ़ाए हरी रे कहीं न चारो मनो घरा में तो नहीं तो नगर है ये तो था का घर है चाचा इधर पुत्र चौहान अब्दुल जब्बार इनकी फितरत है ये ना चौहान वो भी दिन प्यार को जी भरी नहीं ना करो लोड़ा लता रे उनके ताना तो मिलता है ना पुत्र चाचा सही से तान जो कोई भी लोटा है न्याय के प्राण को गुनाह ना है रहेगा मां बाबा सा गाना है पुत्र जो दो करो है इन जो दो ईवा देने के मान सब दफा जलियो त दिए के न पढ़ाए अरे न पढ़ाए पढ़ने के पाने तो आज छा थी वियो अरे शुक्र कर तू भी बची वे जे न तू सा शादी करे हां तो तू जो भी जमाने जे गया कल तो झोकल हो दिया तू वरी मुखे अंदा वठी की वकालत कर दी का मुझे ये मकसद ना है ये खामोश बैठना जो मुंह में जबान लाए नहीं ना ये रिश्ते के मजबूर है रही गाल मुझी मां शाहजहां साहब मोहब्बत कंदो सही कंदो रहे बस अॼु बि करे शाहजहां वापस मोटींदी त मां शादी उन सां ई कंदुसि चाचा अब हालो मुसां गॾु मुंहिंजे कम कयो हलो शादी उन सां करो ॾिसां त 36 लख पहिरियां तो के लबे तो सही पुट अरे वो एड़ी रेस में भजी वई आ जाने वडा वडा कप भी कोन मिलदा आहिनि त नंढा कप भी न मिलदा आहिनि हां एड़ी रेस ता बोतल छोकरी पहिरियां अचे पोइ उहा 36 लख इन घर जी कुंवार थे ये मोती थे तब निड़े ते न ईंदो मास नहीं दो बात समझाइंदो मास बस